सवाल त अहिड़ी बैंक में नौकरी करे सघिजे थी जेका लोन ॾींदी आहे। अहिड़ी बैंक जेका व्याज ॾिए थी, पोइ उन व्याजी बैंक जे अंदरि अहिड़ी नौकरी करणु जंहिंमें व्याज वठिणो पए या ॾियणो पए या व्याज खणी ॾियणो पए या व्याज जो शाहिद थियणो पए या व्याज जी लिख पढ़ण जो कमु करणो पए या व्याज जो वकील थियणो पए, त अहिड़ी नौकरी करणु जाइज़ न आहे। हिन जो सबबु इहो आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व्याज वठणु, ॾियणु, खाइणु, खाराइणु, लिख पढ़ करणु, वकील थियणु, खणी ॾियणु, इन सभिनी खां मना फरमाई आहे। इन करे इहे नौकरियूं करणु जाइज़ न आहिनि। अलबत्ता जेके इन्हनि खां अलावा नौकरियूं आहिनि, जीअं चौकीदारी करणु बैंक या त बैंक जो ड्राइवर थियणु, त इहे नौकरियूं करे सघिजनि थियूं। इन जो सबबु इहो आहे त उहा जेका पघार बैंक ॾींदी आहे उनमें माल मखलूत हूंदो आहे, यानी हलाल पवंदो आहे, हराम पवंदो आहे। जेका उनखे तनख़्वाह मिले थी, पघार मिले थी, उहा बि माल मखलूत मां मिले थी। इन करे इहा करणु जाइज़ आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।